पंहिंजे ख़्यालात जो, पंहिंजे वीचारनि जो हू वॾो सुखदर्शी शाइर हुयो। अख लुर्क सां मुंहुं मुल्क ते यादि कंदासीं, फरहत भरी दुनिया में न फरियाद कंदासीं। ऐं बेवसी सिटा फरहत भरी दुनिया में न फरियाद कंदासीं। त उहा मां बि हुन खां इहा सिखी वियुसि, फरहत भरी दुनिया में न फरियाद कंदासीं। मां बि पोइ हुनजो जेको काफ़िलो जेको हलियो हो, मां उनखे अॻिते वधायो। ऐं मां पोइ ॼण को जेको को गैर आशावादी कविता लिखां, मां सम्झो ॼण को मूंखे गार थो ॾिए पियो, ॼण को मूंखे गार थो ॾिए पियो। सो मां बि सभु आशावादी कविताऊं मां लिखियूं। मां वरी लिखियो हिकिड़ी, ॿुधायांव कविता हिकिड़ी? हा ॿुधायो। मां हिकु ताज़ी मुंहिंजी आहे, मूंखे ॾाढी वणंदी, मुंहिंजी सॼी फिलासफ़ी उन हिकु गीत में आहे। मां लिखियो आहे, जीवन जो जस आहे इन्हीअ में, जीव जीवड़े जीव। जीवन जो जस आहे इन्हीअ में, जीव जीवड़े जीव। प्रेम कटोरी जा बि मिली थी, पीउ पीउड़े पीउ। गीत थोरो वॾो आहे, पर इहो मूंखे इन्हीअ में सम्झो ॿिनि सिटुनि में जीव जीवड़े जीव मज़ो इन्हीअ में आहे। त जेको मिले थो उन मां सुखी रहिजे, ख़ुशि रहिजे। बसि इहो मुंहिंजो वीचारधारा आहे। मां बेवस खां सिखियुसि सुखदर्शी नज़रियो ऐं न्याज़ साहिब खां सिखियुसि शाइरीअ जो फ़न। जय झूलेलाल, मां दीप चेतनानी, तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। टाटा ट्रस्ट जे चेयरमैन रतन टाटा जो संदेश। सपननि ऐं योजनाउनि जे बारे में न ॻाल्हायो। 2020 जीअरो रखण ई तव्हांखे लाभ वांगुरु आहे। ऑरेंज कच्छ खे अॼु खां नंढे वॾे वापार रोज़गारनि खे मिली आहे छूट छाट। फिल्म अभिनेत्री आयशा गुप्ता चयो आहे, योग ऐं वर्कआउट जे कॉम्बिनेशन सां मुंहिंजो ठहियो आहे परफेक्ट फिगर। CII चयो, उद्योगनि जी आवक 40% घटिजंदी ऐं 30% नौकरियूं वेंदियूं। दुबईअ जे लॻभॻि 1.5 लख भारतीयुनि जताई आहे वतन वापसीअ जी इच्छा। लंडन जे वड़ा प्रधान बोरिस जॉनसन ॾिनी आहे कोरोना खे मात। कोरोना सां आहे जंग जारी। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 42,533 थिया, 11,707 ठीक थिया, 1373 मौत। सोनिया गांधी जे चवण ते फ़ैसिलो। मज़दूरनि खे राजस्थान सरकार ॾींदी बस या ट्रेन जो किरायो। ऑरेंज ऐं ग्रीन ज़ोन में लॉकडाउन 2 जे हलंदे ॾिनी वयूं आहिनि कुझु रिहायतूं। UPSC जो इम्तिहान बि कयो वियो पोस्टपोन। ॿारो, शादीअ में के माण्हू तमामु घणो खाईंदा आहिनि, इन करे संदन पेट वॾो थी पवंदो आहे। वॾो केॾो? मटके जेॾो। मटके जेॾो पेट मुंहिंजो, मटके जेॾो पेट, 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 मटके जेॾो पेट मुंहिंजो, मटके जेॾो पेट।
पिए तो चाहे लस्सी है, खीर पिए तो सोडा विमको, बीर पिए तो शरबत थादल जिंजर रिमझुम रोज पिए लमलेट। मटके जेडो पेट में जो मटके जेडो पेट, मटके जेडो पेट में जो मटके जेडो पेट। सीरो खाए पूरियों खाए वांगण भिंडियों चूरियों खाए, सीरो खाए पूरियों खाए वांगण भिंडियों चूरियों खाए, केक डबल रोटी मस्काबन खाए तो बिस्किट। मटके जेडो पेट में जो मटके जेडो पेट, मटके जेडो पेट में जो मटके जेडो पेट। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। समर वेकेशन में घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।